असा नाटक स्टार्ट कर एक ही बता बंदे का ना। हाँ वो लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले। अरे इतना सारा माणू मजो अची वियो साईं, मजो अची वियो। अरे हीता आहे झूलेलाल जो मेलो, हाणे नारायणो से कोम अकेलो, मुंहिंजो नालो आहे चरियामल। ना ना ना, मुंहिंजो नालो आहे चांवरमल। ऐं मां दोस्तो मां अहिड़ो तो सुठो बिज़नेस कयां जेको ॿुधी करे मज़ो अची वेंदो। जंहिंजे साम्हूं आहे सभु कुझु चांहि घटि पाणी। मुंहिंजे बिज़नेस जो नालो आहे, मुंहिंजे बिज़नेस जो नालो आहे मोहब्बत सां मैयत ताणी। बेकार बेकार सुठो आहे भाई, सुठो आहे। कहिड़ा हिते भाई कहिड़ा दोस्तो मां ॿुधाइण थो चाहियां, जॾहिं तव्हांखे शादी करणी हूंदी आहे त किथे वेंदा आहियो? भई मंदिर में, गुरुद्वारे में, गेस्ट हाउस में। हू बि असीं कराईंदा आहियूं। ऐं उन खां पोइ तलाक बि असीं कराईंदा आहियूं। ऐं दोस्तो भई ज़िंदगी जो आख़िरी सफ़र मैयत, हू बि असीं कराईंदा आहियूं। त ॿुधायो कीअं लॻो असांजो बिज़नेस? अहिड़ी को ॻाल्हि कान्हे भई, असांजो सुठो ई ॾाढो सुठो सारो बिज़नेस आहे। बसि अॼु असांखे हिकिड़ो मुर्गो मिली वञे, असां उनखे कटे करे फिटे करे पंहिंजी मोहिनी करे वठूं बसि। हा, किथे आहे मुर्गो? हेलो, मोहब्बत से मैं तक मैं आया। तुझे नालो भाऊ, तुझे नालो? मुझे नालो एडम विद्याधर गंगाधर पंडित मोहनदास शास्त्री एड्रेस। अच्छा, तू इतने छा करने आयो है भाऊ? मैं तुम्हारी कंट्री घूमने आया है। आया है? आया है। आया है, अच्छी बात है। अच्छा तो क्या देखा हमारी कंट्री में? तुम्हारी कंट्री बहुत गरीब है, गरीब है? असांजी कंट्री गरीब है। छो कहे तो गाटो घुड़ी बार तो छा गरीब है? कपड़ों से अंदाजो लगाया। कपड़े से अंदाजो? वो भला किए? मेरा गंदा नॉट लाइक एनी। भाई कपड़े जे मामले में तो तव्हांजी कंट्री असांजी कंट्री का भी गरीब है भाऊ। भाई ॿुधायां तो हिकु दफ़े मां वयमि न्यूयॉर्क में वयमि। भाई एतिरो भयानक सो मंज़र मां वयमि जिते हो साहिल समंदर। ना हो कंहिंजे बदन ते कपड़ो लटो, भई ओंधा लेटा पिया हुआ रेत ते। एतिरी गरीब आहे तव्हांजी कंट्री भाऊ। स्टूपिड, उसको फैशन कहते हैं, फैशन। तव्हां कयो था फैशन, असां कयूं था बेशरम। अच्छा, वन ग्लास वाटर मिलेगा? वाटर है, वाटर खपे। असांजी कंट्री खे बदनाम करे वाटर खपे। अच्छा कहिड़ो वाटर खपे, थधो या गरम? थधो। अच्छा फ्रिज जो थधो खपे या मटकी जो थधो खपे? फ्रिज, आई लाइक फ्रिज। फ्रिज जी। अच्छा कहिड़ी फ्रिज, कैलकुलेटर जी या बीपीएल जी? कोई भी चलेगा, एनी। अच्छा बीपीएल। अच्छा वो फ्रिज चालू हुजण खपे या बंद हुजण खपे? दूरी एक एक बस। ऑन है। तो बोतल और पानी के में खड़ी है, गिलास में, कप में? गिलास। केड़ो गिलास? स्टील जो गिलास की कांच जो गिलास? स्टील जो गिलास। स्टील जो गिलास नंढो की वॾो? नंढो हुजे तो पानी सजो भरियल हुजे या अधो हुजे? अरे नहीं चाहिए पानी। नहीं चाहिए ना? नहीं चाहिए। I don't like it. You stupid idiot. We are not stupid, okay? मुझे ये बताओ कि तुम्हारी कंट्री का औरत लोग जो है वो खाने में क्या पसंद करता है? मुर्स। हाँ, असांजी कंट्री जी जानो मुर्स पसंद कंदियूं आहिनि। अच्छा। जे दीमक थींदो आहे, दीमक या लकड़ी के खाईंदो आहे, करे उहे असांजी जानो मुर्सनि खे खाईंदो आहिनि। सॼो ॾींहुं डिमांड कंदियूं आहिनि, मेरे को नेकलेस ला के दो, मेरे को हार ला के दो, मेरे को
कंगन लाके दो वाह ताऊ धीरे धीरे आहिस्ते आहिस्ते खत्म करे रख दिया है वाह तो तू इतने छड़ी लाया भाई भाऊ अब मेरे को तुम्हारी कंट्री में शादी करना शादी मेरा शादी करा दो एक लड़की दिला दो और बस एक ही दिला दो हम कराएगा तेरी शादी हाँ तब भाऊ इतनी गाल बुधाए कि तुम्हें शादी केड़ी करेंगे ऐसे चाहे ऐसा और स्कीम भाई हाँ शादी स्कीम हो शादी जो स्कीम हाँ बिल्कुल बिल्कुल अगर तोके मोटी छोकरी खपे मोटी तब कोई ताके तलाक फ्री मिल लो हाँ तलाक फ्री वाह अगर लूली छोकरी खपे है तो तलाक सा करे बाल मैयत भी तवाके पूरी मिलना बाल मैयत पूरी हाँ अगर गाड़ी मोटी स्कीम छोकरी अगर हथन का भी खराब पेरन का भी खराब कॉम्प्लीमेंट्री 4 मैयत पूरी मिलंदी 4 मैयत फ्री हनीमून भी आए हनीमून मुझे फेवरेट माय लकी हनीमून तुझे बजट छाए budget you can see budget you tell me come this छाए असावर जेको बजट आए वो है 15 लाख के जो oh wow सही है नहीं थोड़ा कम 15 लाख ज्यादा कम वो है 10,000 जो उन्होंने ऑल मुंबई घूमेगा और मुंबई थोड़ा कम 10 फ्री में हाँ फ्री में तू कान वञी सघंदे तुंहिंजी ज़ाल वेंदी उन्हनि सां गॾु ॿियो हिकिड़ो माण्हू वेंदो हलंदो no let's change the plan no मानो घुमण आयो आहे मेरे को तुम ये बताओ कि शादी के दिन वो लड़की को लाल कलर का जोड़ा पहनाता है राइट वो काय को पहनाता है इंडिकेशन छाजा हाँ भाई गाढ़ो जेको रंग थींदो आहे छाजो थींदो आहे खतरे जो निशान उसना समझंदो आहे सजी जिंदगी गाढ़े कपड़े जे अॻियां झुकी करे रहंदो आहे पोइ एंड में बि गाड़ी बत्ती के सामू ग्रीन लाइट जो इंतजार करता है और समझो काने और वो तुम्हारा वो जो जूता छुपाता है एक लड़का बुलाता है जूता छुपाता है वो भी कोई इंडिकेशन है छोकरी वाला ये देखारींदा आहिनि कि असां हीअ त साम्हूं पिया जूता चुरायूं हिकु दफ़े शादी थी वञे पोइ हू चुराईंदासीं हीअं चुराईंदासीं उते का चुराईंदासीं मेरे को ये बताओ वो लड़का सुहिणा पहनता ऐसे ऐसे कर वो क्या पहनता भाई असां सिंधी माण्हू सुहिणा हूंदा आहिनि ऐं असांजी को ॿुधे कान तो तव्हां ॿुधायां तो कन बंदि कजो ख़ासि कर जानू असांजी 4 घट में घट गर्लफ्रेंड तो हूंदियूं आहिनि हिकु कोने में असांजी घरवारी ऐं टे पाड़े वारी वो शादी में मटर पनीर जी लालच में ईंदियूं आहिनि न हाँ उन्हनि सां फेस के छुपाइण जे लाइ असां लॻाईंदा आहियूं चेहरा छुपाता है चेहरा छुपाता है बिल्कुल यू व्हाट यू डू मेरा शादी करना है असां मरी विया आहियूं असांजी कंट्री में अची करे ॿाहिरि वारो शादी कंदो मां कराए थो लाइक रिचर्ड यू नो शादी करा ठीक है भाऊ तव्हां एक सेकंड मथे ईंदा भाऊ जी शादी कराइणी है चलो साईं अचो अचो जल्दी आई सर भाई साहब की शादी करानी है आइए मेरा शादी होगा तालियां बजा दीजिए शादी हो रहा है बिना शहरी के शादी हो रहा है हाँ अचो साईं अचो तव्हांजो नालो साईं मुंहिंजो नालो नारायण जगवाणी शादी कराओ शादी तव्हां साईं विच में अचो नचो तव्हां भाऊ जी शादी कराइणी आहे भाऊ जी मेरी शादी कराओ अभी हिकिड़ी ॻाल्हि चओ भाऊ जी साम्हूं इन्हनि खे चइजां हाँ इन्हनि खे कहना है मैं खाएगा बोलना कि मैं तुम्हारी बच्चे की माँ बनना चाहती हूँ जाओ भाऊ भी जाओ गाड़ी तेज हाँ जाओ मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ इंडिकेशन है हाँ इन्हनि जी धीअ सां तव्हांजी शादी थी वई ओके इंडिकेशन आहे असां वटि हिकिड़ो ॿियो बि रस्म आहे शादी खां पहिरीं थोरो टमाटो साईं हिकिड़ो ॿी ॻाल्हि चओ मैं तुम्हारे
मैं तुम्हारे इधर के चुन के अच्छा मैं तुम्हारे तुम्हारे मैं अरे भाव तो शादी करनी है कि नहीं? कोई शादी करो अभी ऐसे करो अभी ऐसे करो शादी भाव तो मैं तुम्हारे बच्चे की चौ तो नहीं कुछ ना तीन दो रस्म पूरी थी भाई Okay. चौ मैं हमारे बच्चे की बच्चों की माँ बनना चाहती हूँ मैं बनना चाहती हूँ खाने सवाल ताही तो जो ऐसे शादी होता है अगर मैं हाँ। मतलब ये बोलेगा तो हाँ मैं शादी अब लास्ट रस्म बची है हाँ। आपकी शादी हो जाएगी ओके। हाँ? अब आपको ये बात मुझसे बोलनी है हाँ। मुखा चौड़िया ही गाल मैं मुखे चौड़ा भाऊ माँ तुम्हें शादी क्यों कराया ओके मैं तुम्हारे बच्चे की बचे हुए की माँ बनना चाहती हूँ मुझे तो थैंक यू जय झूलेलाल Thank you very much for everybody.